بسم الله الرحمن الرحيم. قال الله تبارك وتعالى في كلامه المجيد والفرقان الحميد: أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. واعبد ربك حتى يأتيك اليقين. صدق الله العلي العظيم. درود الشريف قرأ. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد عبدك ورسولك، وصل على المؤمنين والمؤمنات والمسلمين والمسلمات، وبارك على سيدنا محمد وعلى آله وأصحابه وأزواجه وأهل بيته أجمعين. अल्लाह तबारक व ताला जा तव्हां असांजे मथां अणगणिया करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह पाक तव्हां असांखे इशा जी निमाज़ बाजमात नसीब फरमाई। अल्लाह तबारक व ताला जंहिं बाने सां भलाईअ जो इरादो कंदो आहे उन बाने खे दीन जी सम्झ अता फरमाईंदो आहे। अल्लाह पाक तव्हां असांखे बि इन दीन जे सम्झ सां नवाज़े। क़ुरान पाक जे इन आयत जे थोरे हिसे में अल्लाह तबारक व ताला इंसान ज़ात खे सेखारियो आहे त पंहिंजे रब जी इबादत ईअं कंदा कयो जीअं तव्हांखे पको यकीन हुजे त मुंहिंजो रब मुंहिंजे साम्हूं आहे, मां पंहिंजे रब खे ॾिसां थो। जे इहो यकीन तव्हांजो न बि थिए त कम से कम एतिरो ज़रूरु रखंदा कयो त मुंहिंजो रब त मूंखे ॾिसे थो। हदीस पाक जे अंदरि आहिनि इहे ई लफ़्ज़ मौजूदु आहिनि त यकीन इंसान जे ज़िंदगीअ में हिकु एॾी वॾी माना रखे थो। जंहिं माण्हूअ जो यकीन अल्लाह ताला जे ज़ात में पको थी वियो उन माण्हूअ जी ज़िंदगी ठही वई। यकीन पको हुजे, यकीन कचो हूंदो इबादतूं बि अधूरियूं, ज़िक्र फ़िक्र बि अधूरा, रोज़ा नमाज़ूं सभु असांजा अधूरा। यकीन पको हूंदो इंसान खे एतक़ाद कामिल मिलंदो, ईमान कामिल मिलंदो। अल्लाह पाक तव्हां असांखे इन्हनि सभिनी शयुनि सां नवाज़े। इन ते मां कुझु मिसाल ॾेई वञा। अल्लाह ताला जे ज़ात जो उसूल आहे दुनिया जे हिन सॼे जहान खे कंहिं न कंहिं सबब, कंहिं न कंहिं बहाने, कंहिं न कंहिं हिकमत सां हलाईंदो आहे। पोइ दुनिया जे इंसाननि में इहा ॻाल्हि वेहारे छॾी अथई त औलाद तॾहिं थींदो आहे जॾहिं मर्द ऐं औरत निकाह जे सूरत में हिक ॿिए सां मिलनि। केतिरा ई जोड़ा निकाह जे सूरत में मिलनि था पर पोइ बि औलाद कोन्हे। अञा इन मां हिकमत हिकिड़ी ज़ाहिर थी त ॿिन्हिनि में जुज़ाब हुजनि, ॿिन्हिनि में जुज़ाब आहिनि पोइ बि औलाद नथो थिए। अञा हितां हिकमत ज़ाहिर थी त अल्लाह तबारक व ताला मर्द ऐं औरत खे मिलाए बि ॿिन्हिनि में ताक़त तवानाई जुज़ाब हुजनि पोइ बि औलाद पैदा न थिए। सम्झ में आयो त रब जी ताक़त मथां अहिड़ी मौजूदु आहे जेका हिन समूरनि शयुनि खे नाकारा करे पंहिंजो हुकुम रखे थी। सम्झ में आयो त असांजे ताक़तवर हुजण सां, असांजे जुज़नि जे कामिल हुजण सां ॿार जी पैदाइश ॿधल कान्हे, अल्लाह जे हुकुम सां ॿधल आहे। अल्लाह ताला जो हुकुम आहे त हिननि ॿिन्हिनि जे जुज़नि मां जाड़ा जाड़ा ॿार पैदा करे ॾे। कॾहिं ॿ, कॾहिं टे, कॾहिं चार, पंज पंज बि ॼमनि था। अकुल हैरान। जेकॾहिं नथो चाहे त सॼी ज़िंदगी पसंदीदा जोड़ा ज़िंदगी गुज़ारे विया, न ॾियणु चाहे त नथो ॾे। वॾियूं कोशिशूं कयूं, वॾा जिदोजहद कयूं, हर क़िस्म जे तबीबनि डॉक्टरनि वटां थी आया, कुझु बि न थियो। पर जे रब तबारक व ताला हिननि समूरनि उसूलनि खे तोड़े त तव्हांजे ज़हन में इहा ॻाल्हि विधी आहे न त जॾहिं मर्द औरत मिलंदा ॿिन्हिनि जा जुज़ा बि सलामत हूंदा, औलाद पैदा थींदो पोइ आहे। पर जे मां नथो चाहियां त इन्हनि समूरनि शयुनि जे बावजूद बि नथो ॾियां। पर ईसा अलैहिस्सलाम खे बिना पीउ जे यानी ईसा अलैहिस्सलाम जी अम्मा बीबी मरियम खे मुड़ुस जे मिलण खां सवाइ पुट ॾेई दुनिया जे अकुल खे हैरान करे छॾियईं त मां रब मर्द ऐं औरत जे जुड़ण खां सवाइ, ॿिन्हिनि जे नुतफ़े जुज़े मिलण खां सवाइ बि जेकॾहिं चाहियां त मां करे सघां। इहो ॿुधायईं त तव्हांखे मां मुतमइन कयो आहे त दुनिया जी हीअ सॼी जो सॼी फैक्ट्री जेका आहे, कारखानो दुनिया जो सबबनि सां हलंदो आहे। को न को सबब हूंदो आहे, पोइ दुनिया जो चरखो, का दुनिया जो कमु, दुनिया जी ज़रूरत कंहिं न कंहिं सबब सां पूरी थींदी आहे। पर मां रब इन्हनि सबबनि जो मुहताज न आहियां।
तव्हां मोहताज आहियो। हीअ छत तॾहिं बीहंदी जॾहिं दीवार खड़ी कंदोसि। बिना दीवार जे तव्हांजी छत न बीहंदी। छत जे बीहण जे लाइ ज़रूरी आहे त बुनियाद हुजे, कान का हुनखे दीवार हुजे, को पिलर हुजे, का टेक हुजे। पोइ तव्हांजे लाइ सम्झाइण लाइ इहा ॻाल्हि आहे। पर मां रब जेकॾहिं बग़ैर दीवार, बग़ैर पिलर, बग़ैर थंबे जे आसमान, बिना कंहिं टेक जे बीहारियां त मुंहिंजो कोई वॾो मसइलो कोन्हे। यकीन इहो हुजे त अल्लाह ताला हिन दुनिया खे हलाईंदो सबबनि सां आहे, पर जे सबब न बि हुजनि त बि दुनिया खे हलाए थो, हुनजे ॾाढो का बि वॾी ॻाल्हि कान्हे। वअबुद रब्बक हत्ता यअतियकल यकीन, फरमाई त यकीन तव्हांजो मूं ते हुजे। बाहि जो कमु साड़िणो आहे। बुज़ुर्ग इहे साॻा ई मिसाल बयानु कंदा आहिनि। मुंहिंजे बयान जी तरतीब ज़रा बातड़ी आहे, अलाह करे क़बूल पवे अल्लाह ताला जे ज़ात वटि बि। बाहि जो कमु साड़िणो आहे। जेका शइ विझोसि उनखे साड़ींदी, जा भला ईंदी उनखे साड़े वेंदी। रबड़, प्लास्टिक, आली सुकी हर काठी माण्हू उछलोसि त उनखे जलाए वेंदी। हिंदुनि जा केतिरा ई माण्हू इन बाहि साड़े छॾिया। पर अल्लाह तबारक व तआला इन साॻी बाहि खां इब्राहिम अलैहिस्सलाम खे जॾहिं उछलायो वियो ज़ालिमनि काफ़िरनि जे तरफ़ खां, निमरूद जे तरफ़ खां, त उन साॻी बाहि इब्राहिम अलैहिस्सलाम जे वार खे बि वंगो रखियो। अल्लाह तबारक व तआला ॿुधाए छॾियो तव्हांजे लाइ मां इहा बाहि हिन लाइ ख़लक़ी आहे त गरम आहे, साड़ींदी आहे, इन मां कमु वठो। मुंहिंजे लाइ इन बाहि जे साड़ण ऐं न साड़ण जो को मक़सदु कोन्हे। मां इन बाहि खे जेकॾहिं साड़ण खां सवाइ थधि वारो कमु वठां त बि मुंहिंजी मर्ज़ी आहे। माना मालूम थियो त हिन दुनिया जो जेको बि चरखो आहे तव्हां असांजे ज़रूरत जे लाइ अल्लाह ताला ख़लक़ियो आहे। तव्हां असां हुननि जा मोहताज आहियूं। अल्लाह तबारक व तआला इन्हनि समूरनि शयुनि खे ख़लक़ण में न कंहिंजो मोहताज आहे, न हुनखे कंहिंजी ज़रूरत आहे। बेनियाज़ बादशाह हुआ। आदम अलैहिस्सलाम खे पैदा कयईं बिना पीउ, बिना माउ जे, निजी मिटीअ मां। मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं मिटियूं बुज़ुर्गनि लिखियो आहे त अल्लाह ताला पंहिंजे कुदरत वारे हथ सां जीअं अटो ॻोइबो आहे न, ईअं ॻोहे मिलाए पोइ उनखे रुॻो इंसान जे बोते वांगुरु बनाए फूक ॾिनी। फूक वनफ़ख़्तु फ़ीहि मिन रूही फ़क़अू लहू साजिदीन। क़ुरान तो फरमाए, बुज़ुर्गनि बि लिखियो आहे, तफ़सीरनि में मुफ़स्सिरनि लिखियो आहे, अल्लाह ताला उनखे फूक ॾिनी। फूक जहिड़ो जाॻंदो इंसान ॻाल्हाइण लॻो। बुज़ुर्गनि लिखियो आहे त आदम अलैहिस्सलाम जे अंदरि जॾहिं रूह पइजी वियो न त फौरन उथण घुमण लॻो। अल्लाह तबारक व तआला उन वक़्तु ई फरमाए छॾियो वकान इंसान अजूला, इंसान जल्दबाज़ आहे। साह पियो अथसि उथण जी थो करे। इंसान ईअं आहे न, थोरो पैसो त अचे साह पएसि, सभिनी ते पंहिंजे ताक़त जो रोब ॼमाईंदो। थोरो त अकुल अचेसि, सभिनी खे बेकार पाण खे सियाणो सम्झाईंदो। थोरो त कागज़ कलम जी ताक़त कुवत मिलेसि, सभिनी खे बेकार नाकारा सम्झंदो, पाण खे मथे सम्झंदो। इंसान जल्दबाज़ आहे। अल्लाह ताला इंसान खे सेखारण जे लाइ हिन दुनिया में हज़ारा वाक़िआत मिसालात पैदा कया आहिनि, जे इंसान सिखे, ॿुधे, सम्झे, उन खां पोइ एतिक़ाद ठाहे त हिन सॼी दुनिया जो ख़ालिक मालिक रब जी ज़ात आहे। रब जीअं चाहे तीअं करे। मूंखे सजदो उन रब जे ज़ात जे आॾो करणो आहे। बसि हिकिड़े माण्हू जो यकीन आहे त अॼु राति थी आहे न, सुबुह ज़रूरु थींदो। असांखे यकीन आहे। इन यकीन जे बुनियाद ते राति बि गुज़ारींदा आहियूं, केतिरा ई सुबुह थींदा आहिनि। पर जे रब तबारक व तआला इन राति खां पोइ सुबुह न करे त हुनजे आॾो का बि वॾी देरि कान्हे। हुनखां केरु पुछण वारो बि कोन्हे, कुछण वारो बि कोन्हे। अल्लाह समद ज़ात आहे, बेनियाज़ आहे। कंहिंजे बि इबादत जी ज़रूरत कोन अथसि, कंहिंजे बि ज़िक्र फ़िक्र जी ज़रूरत कोन अथसि, कंहिंजे रोअण रड़ण माफ़ी वठण जी ज़रूरत कोन अथसि, कंहिंजे बि हजनि जी सदक़ात ख़ैरात जी ज़रूरत कोन अथसि। इहे सभु तव्हां असांजे गुनाहनि कोताहनि खे दरगुज़र करण जे लाइ असांखे तरीक़ा रसिया अथई त इहे तरीक़ा अपनायो त जीअं तव्हांजे गुनाहनि खे मेटाईंदो, माफ़ कंदो, तव्हांखे नओ बनो कंदो हलां। ऐं इन में ई हिकमत आहे, तव्हांजा पाड़ेसरी, आस पास जा माण्हू तव्हांजे सदका ते कुझु गुरबत जे लकीर खां मथे ज़िंदगी गुज़ारींदा, तव्हां त इंसानियत वारी ज़िंदगी गुज़ारे, न त ॾोर थी गुज़ारींदा। पर यकीन छाखे चइबो आहे, उन ते कुझु ॿिया मिसाल ॾियां। इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाह अलैह, इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे किताब मारिकतुल आरा में लिखियो आहे हिकिड़ो वाक़ियो। बार बार उनखे मुहद्दिसनि ज़िक्र कयो आहे पंहिंजे किताबनि में। पुराणे ज़माने जे नेक साल माण्हुनि जो हिकिड़ो वाक़ियो आहे त हिकिड़े माण्हूअ ॿिए खां उधारा पैसा वरिता। चई सदा को शाहिद त मुक़ररु कर न, त मुंहिंजो शाहिद अल्लाह आहे।
चई भला को ज़ामिन त ॾे न, तूं न ॾी त मां उन खां त वठां न ॻिची पकड़ियांसि। चई मुंहिंजो ज़ामिन बि अलाह हुआ, ॾेई छॾियईंसि 10,000 दिरहम। घणा बाबा? 10,000 दिरहम ॾेई छॾियईंसि। चई एॾो वॾो ॻाल्हाइण में पको आहे, चवे थो शायदि बि अलाह, ज़ामिन बि अलाह, इहो कचो न थींदो। एॾा वॾा लफ़्ज़ जेको चए थो इहो कूड़ो न थींदो, इहो धोखो न कंदो, ॾेई छॾियईंसि। हाणे दरिया क्रॉस करे परे पार हुनजो घर हलियो वियो। टाइम ॾिनईंसि 8 ॾींहंनि खां पोइ तोखे मां वापसि कंदुसि, या 15 ॾींहंनि महीने खां पोइ वापसि कंदुसि। ओतिरा ॾींहं उहे गुज़री विया। हिन माल वारे खे मालूम हुयो त हेतिरा ॾींहं गुज़रिया आहिनि, हाणे मूंखे पंहिंजा पैसा मिलंदा, वक़्तु अची वियो आहे। दरिया जे किनारे ते कपर ते वञी वेही रहियो त उहो हमरा ईंदो जंहिं मूंखां वरिता, हेॾा सारा पैसा आहिनि, वाइदो बि करे वियो आहे, अलाह खे शाहिद बनायो अथई, अलाह खे ज़ामिन बनायो अथई, मूंखे मिलंदा। होॾां हू हमरा बि पैसा खणी करे कपर ते आयो आहे। सॼो ॾींहुं इंतज़ारु कयईं, इत्तेफ़ाक़ सां ॿेड़ीअ वारो नथो मिलेसि, ॿेड़ीअ वारो नथो मिलेसि। इंतज़ारु करे 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 थकिजी पियो, न मिलियोसि। हिकिड़ो काठीअ जो शहतुर, पुराणे दौर में जॻहियुनि में गाडर जी जॻह ते पियल हूंदा शहतीर, हिकिड़ो अहिड़ो शहतीर हथ अची वियुसि। उन शहतीर में सोराख़ करे उन में 10,000 दिरहम विझी, मथां वरी ॿी फटी हणी, उन में अंदरि पर्ची बि हिकिड़ी लिखी ऐं लोड़े छॾियईं। अलाह साईं, तूं ई मुंहिंजो उन वक़्तु बि शाहिद हुई, तूं ई मुंहिंजो ज़ामिन हुई। तोखे ख़बर आहे त मूंखे सॼे ॾींहं जे इंतज़ार कोशिशि जे बावजूदि बि को ॿेड़ी वारो न मिलियो आहे जो मूंखे खणी हले या कंहिंजे हथां मोकिलियां। पोइ हाणे तूं जो शाहिद आहे, तूं जो ज़ामिन आहे, तुंहिंजे शहादत ऐं ज़मानत में कसो कीअं थियां, बसि तुंहिंजे हवाले करे मोकिलियां थो, हुनखे वञी पुॼे। उहो बुंड लोड़ियईं, लोड़े छॾियईं। उहो हमरा परे पासे न आहे, इंतज़ार मां उहो बि सॼो ॾींहुं इंतज़ारु करे करे पछाड़ीअ में चयईं त हाणे कोन आयो, भला घर वञा। जीअं जो उथियो त नज़र पियसि का काठी थी लोड़ंदी अचे। चई भला ॿियो न त भला इहा काठी खणा, घर वञी ॿारींदुसि, ॿारण में कमु ईंदी, पुराणी काठी आहे। खणी वञी घर पहुचायईं। उते हुनखे पुराणो वावलो या कुहाड़ो हूंदो, हुन भञईंसि, जॾहिं टोड़ियईंसि, हुन मां इहे पैसा निकिता। उहा पर्ची बि निकिती, हुन में लिखियलु हो त अस्सलाम वालेकुम, मां सॼो ॾींहुं इंतज़ारु कयो, ॿेड़ी न मिली, मजबूर थी करे अलाह जे ज़मानत में, अलाह जे शहादत में इहे पैसा तोॾे वापसि ईअं मोकिले रहियो आहियां। मुंहिंजो न अचणु माज़रत आहे, माफ़ कंदा। पैसा हुन पंहिंजा खयां, हिनखे इत्क़ाद यकीन पको मिली विया। ॿिए ॾींहं ते वरी हुनखे सवारी जो मिली, साॻा पैसा वरी 10,000 दिरहम खणी वरी हिन वटि आयो। हुनखे ॾिनई, दादा हे तुंहिंजा पैसा, कल्ह मूंखे अचिणो हो पर न अची सघियुसि। हुन चयोसि त भला तो अॻ में बि का शइ मोकिली आहे? चईंसि हा, शहतुर में मां पैसा विझी ईअं रवाना कया। चई उहे मूंखे मिलिया, हे पंहिंजा वठि, उहे मूंखे मिलिया, हे पंहिंजा वठि। चए पोइ तो जॾहिं कल्ह मोकिलिया त वरी छो आहे अॼु खणी, वरी छो आहे अॼु खणी? चए मुंहिंजो रब जे ज़ात में एॾो एतिक़ाद पको हो, उन पंहिंजे पके एतिक़ाद जो पेरो खणी आयुमि त मुंहिंजो एतिक़ाद सही आहे या ग़लति आहे, इन जे करे आयुमि। तोखे त ख़बर न हुई न, जे तोखे न मिलिया त मां पंहिंजा पैसा ॾेई हलियो वञा। पोइ ज़ामिन बि मुंहिंजो रब हो, शाहिद बि मुंहिंजो रब हो, मां ऐं रब असां ॼाणूं, तोखे पैसा ॾियणा आहिनि। इहो हुयो उन ज़माने जे माण्हुनि जो एतिक़ाद। हालांकि क़ुर पाक छा थो चवे, इन एतिक़ाद ते ॾेती लेती न हलंदी आहे। या अय्युहल्लज़ीना आमनू इज़ा तदायनतुम बिदैनिन इला अजलिन मुसम्मन फक्तुबू वलयक्तुब बैनकुम कातिबुन बिल अदल वला यअब कातिबुन अन यक्तुब कमा अल्लमहुल्लाहु फलयक्तुब वलयुमलिल लल्लज़ी अलैहिल हक़ वलयत्तक़िल्लाह रब्बहु वला यबखस मिन्हु शैया। जॾहिं बि ॾेती लेती कयो त लिखंदा कयो, लिखत खां सवाइ न कयो। छो? माण्हू फिरंदे बि देरि न थींदी आहे, मुखालिफ़ पंहिंजो थींदे बि देरि न थींदी आहे, पंहिंजो परायो थींदे बि देरि न कंदो आहे। ऐं शाहिद हमेशह मुक़ररु कंदा कयो, शाहिद खां सवाइ बि ॾेती लेती न कयो। सुभाणे वरी को चएव त बाबा सबूत पेश कर, तो अॼु शाहिद न हूंदा त सबूत छा पेश कंदे? लिखत हुजे या कम से कम शाहिद हुजे, ॿ न त हिकिड़ो हुजे, कम से कम ॿ ज़रूर हुजनि। जे ॿिनि मां हिकिड़ो खुटे थो, हिकिड़ो माण्हू आहे त ॿिए मर्द जी जॻह ते 2 औरतूं हुजनि। लिखत ज़रूर कयो, ऐं जेको शाहिद थिए उहो शाहिद लिकाए बि न। क़ुर पाक जी तालीम इहा आहे। पर उन दौर जे उन माण्हुनि जो एतिक़ाद ॾिसो जिन वटि इहा क़ुर पाक जी तालीम अञा न पहुती, पर रब ते भरोसो हुनजो एॾो पको, एतिक़ाद कामिल ते एॾियूं ॾेतियूं लेतियूं कंदा। उन ज़माने जा 10,000 दिरहम अॼोके दौर जे करोड़नि खां मथे रक़म हूंदी।
इहो एतक़ाद हो। असां मुस्लमान थोरो तजियो कयूं, पंहिंजे एतक़ाद खे पंहिंजे रब जे ज़ात ते भेटे ॾिसूं, उन्हनि जे एतक़ाद सां त ओतिरो आहे या असां वटि कुझु कोन्हे। असांजी इबादतूं निमाज़ूं बि ईअं हूंदियूं आहिनि, 2 रकातुनि खे 3 सम्झी पढ़ंदा आहियूं, 3 खे 4, 4 खे 3 ईअं पढ़ी वेंदा आहियूं, ख़बर बि कान हूंदी आहे त अलाए घणे पढ़ियूं, सलाम वराए निकिरी बि वियासीं, अहसास बि कोन थींदो आहे त अलाए घणी पढ़ियूं। सूरतूं अलमद खां पोइ पहिरियुनि 2 रकातुनि फर्ज़ में पढ़णियूं आहिनि, सुनत में 4 रकातुनि में पढ़णियूं आहिनि, सुनतुनि नफ़िलनि में, पर असां हले पढ़ियूं हले न पढ़ियूं, 4 सजदा ॾेई उथी हलिया वियासीं, ॼण त हिकिड़ो ख़ुदि ब ख़ुदि जेको आहे ख़ुदकार हिकिड़ो रोबोट हो, पंहिंजे बटण हणी छॾियो आहे, हुनखे पियो पाण वरितो हेठि पियो थिए, वरी मथे पियो थिए, ख़ुदकार रोबोट हिकिड़ो उथी वेही 4 सजदा 2 रकातूं कयूं, वियो हलियो, इहा ख़बर न पवंदी आहे असांखे, हीअ असांजो एतक़ाद। बहरहाल चवण जो मक़सदु, जंहिं रब तबारक व तआला ख़ल्क़ियो आहे, उन रब जे ज़ात सां बाने जो ताल्लुक़ अहिड़ो हुजे जहिड़ो रब तबारक व तआला चाहे थो, इनखे चइबो आहे यकीन पको। ॿियो मिसाल ॾियां हिकिड़ो, पुराणे ज़माने में अलम यअन लिल्लज़ीना आमनू अन तख़शा क़ुलूबुहुम लिज़िक्रिल्लाह, इन आयत जे ख़ुलासे में बुज़ुर्गनि लिखियो आहे, हिकिड़ो काफ़िलो आहे वापार जो, जेको यमन खां अचे थो, जबलनि पहाड़नि ताईं हेठि मथे चढ़ंदो लहंदो वञे थो पंहिंजे ॻोठ ॾांहुं। हिकिड़े जबल जे चोटीअ ते जॾहिं इहो काफ़िलो चढ़ियो, डाकुनि खे ख़बर हुई त इहो काफ़िलो माल वारो वापारियुनि जो काफ़िलो हितां गुज़रंदो आहे, घटि वठी वेही रहिया। जीअं जो काफ़िलो वञी उते तरसियो त धाड़ेलनि हलां करे हुनजे मथां चढ़त कई, समूरनि खां माल फुरियऊं। उन काफ़िले में हिकिड़ो नंढो छोकिरो हो, नौजवानड़ो 12-13 सालनि जो, उहो बि पंहिंजो हिकिड़ो सामान हिकिड़े थेले में समेटे पियो। डाकुनि ॾिठो त सभिनी खां असां फुरियो आहे, पर इहो छोकिरो शायदि हिनखे ख़बर ई न हुई त कोई डाकू आहिनि, माल था फुरनि, उहो सामान त पंहिंजो थेले में समेटे मज़बूत करे वठी हुनखे सरदार पंहिंजे ॾे वॾे डाकूअ ॾे वठी विया। चइंसां हेॾी घमसान जी वठ पकड़ करे शुरू करे ॾिनी आहे, हिनखे ख़बर ई कान्हे, हिनखे पैसा बि आहिनि, कुझु कागज़ बि अथसि, सो थेले में समेटे थो, हिनखे ख़बर ई कान्हे। पुछोसि हाल वाल, हुन डाकुनि जे सरदार हिन खां पुछो त ओड़े खणी आ थेलो, हिन रोई खणी चयो त इन थेले में कुझु पैसा बि आहिनि ऐं कुझु पन्ना बि आहिनि क़ीमती, जंहिं ते मुंहिंजो इल्मु लिखियलु आहे। पैसा तव्हां सभु खणो, मुंहिंजा पन्ना न खणिजो, इन ते मुंहिंजो इल्मु लिखियलु आहे। त डाकुअ हुन ॾे ॾिसी छोकिरे ॾे खिलियो, खिली करे चई त उहो इल्मु कहिड़े कम जो मूं जहिड़ा डाकू हुनखे फुरे वञनि त तूं बे इल्मु थी वञी। उहो इल्मु कहिड़े कम जो जेको तुंहिंजो लिखियलु हुजे, मूं जहिड़ा डाकू उहे तोखां खसे वञनि त तूं बे इल्मु थी पवीं, जाहिल थी पईं, उहो इल्मु कहिड़े कम जो। हिन नंढड़े जे ज़हन ते इहे लफ़्ज़ चुभिया, आहे डाकू पर चए त सच तूं त उहो इल्मु कहिड़ो जो मूं जहिड़ा डाकू तोखां खसे वञनि त तूं जाहिल थी वञी। ख़ामोश थी वेही रहियो, हेॾां हे ॻाल्हाएसि थो, खण पंहिंजो थेलो। डाकुनि जे सरदार उछलाए खणी ॾिनसि, उहे पन्ना हुन में पैसा हुननि डाकुनि खया, पन्ना उहे इल्म लिखियल वापसि कयऊंसि। हिन उहो थेलो पंहिंजो कुल्हे ते वराए वापसि थियो, पर रस्ते में केतिरा ई भेरा सोचींदो आयो, अड़े सरदार पियो चए त उहो इल्मु कहिड़ो जेको मूं जहिड़ा डाकू तोखां चोराए वञनि ऐं पोइ तूं जाहिल थी वञी। वरी अॻिते हले, वरी यादि पियसि, हींअर वॾा लफ़्ज़ चई, उहो इल्मु कहिड़ो जो मूं जहिड़ा डाकू जाहिल तोखां खसे वञनि, पोइ तूं जाहिल थी पई। वॾी ॻाल्हि आहे, चयो सच ताईं। इन लफ़्ज़ हुनजे दिमाग़ में अहिड़ी सोच, अहिड़ो अज़म, पको पुख़्तो यकीन पैदा कयो त इल्मु वाक़ई किताबनि में लिखत हिननि पननि खे न चइबो आहे, इल्मु हुनखे चइबो आहे जेको दिलि ऐं दिमाग़ ते नक्श करे चिटिजी वञे। एतक़ाद यकीन बीठुसि, इन यकीन सां वञी करे पढ़ियो, अहिड़ो पढ़ियो जो जॾहिं माण्हुनि जे आॾो उनजो इल्मु ज़ाहिर थियो, उन आलिम खे दुनिया इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाह अलैहि जे नाले सां सॾींदी आहे। इहो वक़्त जो ग़ज़ाली हो, एॾो जयद आलिम हो। पंहिंजे हुन किताब में अहयाउल उलूम हुन किताब लिखियो आहे, खोड़ सारा किताब अथसि। मुकाशिफ़तुल उलूम किताब में उन पंहिंजी आप बीठी पंहिंजा हवालात ॾिना आहिनि त मां कीअं कीअं इल्मु मुशक़तुनि सां पढ़ियो ऐं सिखियो। पोइ इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाह अलैहि जो ख़ानदान थोरो तज़किरे तौर ते ॿुधाए वञा। इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाह अलैहि जो ॿियो भाउ, इमाम ग़ज़ाली जो नालो इमाम मोहम्मद ग़ज़ाली, ॿिए भाउ जो नालो अहमद ग़ज़ाली।
हू बि वॾो जराव आलिम हो, तसवुफ़ में ज़बरदस्त वॾो माहिर हो, इल्मुल कशफ जो, ज़िक्र ऐं फ़िक्र जो वॾो अहलुल्लाह हो। हे चूंकि फ़िक़ह में, इल्मुल मंतिक़ में, फ़लसफ़े में उरूज ते हो वरी ज़िक्र में फ़ना फ़िल्लाह हो। ॿई जयद चोट जा भलोड़ आलिम हुआ। उन्हनि जी अम्मा बि अहिड़ी हुई जहिड़ा हुन जा ॿचा। बुज़ुर्गनि लिखियो आहे, इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाह अलैह फज्र जी निमाज़ में पढ़ाए पंहिंजे घर वारी मस्जिद में। पोयां फज्र जे निमाज़ में हिन जो भाउ अहमद जेको तसवुफ़ जो माहिर हो निमाज़ में बीठो। इमाम साहब निमाज़ तिलावत करे पियो, रकात पूरी कयईं। ॿी रकात में पोयां भाणस अहमद ग़ज़ाली निकिरी वियो निमाज़ मां, पंहिंजी पढ़ी हलियो वियो। इमाम साहब ॿी रकात पूरी करे पोइ हिते जो ॾिठो त भाऊ कोन्हे। माण्हू ॿुधायसि त भाउ वारो ॿी रकात में अधु मां निमाज़ तुंहिंजे पोयां छॾे ऐं पंहिंजी पढ़ी वियो हलियो। ॾुख थियुसि, या त मूंसां निमाज़ जो ट्रेना शुरू न करे हा, मूंसां गॾु शुरू कयईं त पोइ आख़िर ताईं बि आहे, अधु मां छो छॾे वियो। माण्हुनि खे इहो मैसेज ग़लति मिलियो। घर वञी अम्मा खे दांह ॾेई, अम्मा जी पुट बाबू खां पुछ न, मुंहिंजे पिया निमाज़ में बीठो अधु मां छॾे आयो, माण्हू मूंखे छा चवंदा? ताले छो? अम्मा सर अहमद जी अम्मा हेॾिया छो भाउ जे पिया निमाज़ में बीठो आहीं वरी अधु मां छॾे आहीं? चई अम्मा हे निमाज़ थो पढ़े, पहिरीं रकात में निमाज़ बि पढ़े हीअं अलाह जे आॾो बीठो हो, तिलावत कंदे कंदे रुकूअ खां पहिरियां ख़्यालु अची वियुसि त वापार ऐं धंधो ऐं कारोबार पोइ हीअं ख़्यालु एॾो ख़्यालु हुनजो हलियो वियो। अहिड़े पियो निमाज़ थींदी? अंदाज़ो कमु करे थो? एॾो तसवुफ़ जो माहिर हो। हुनजे तिलावत जे अंदाज़ मां उन फ़ना फ़िल्लाह में इत्तक़ू फ़रासतल मुमिन फ़इन्नहु यंज़ुरु बिनूरिल्लाहि तआला जो साहिब हो। चई हिन जी सोच हेॾां थी फिरे, हिन पिया निमाज़ थींदी? माण्हुसि चयोसि इहे ॻाल्हियूं पंहिंजूं पाण वटि रखो, भाउ जे पिया निमाज़ वञी पढ़, न छॾींदो कर निमाज़। माण्हुनि में ग़लति तासुर थो वञे, तुंहिंजो इल्मु क़ाबिलियत जो तुंहिंजे लाइ आहे, माण्हुनि जे लाइ इहे ॻाल्हियूं ज़ाहिर न कर। तुंहिंजी बि रसवाई आहे, ॾेखावा, भाउ जी बि रसवाई आहे, ख़्वारी आहे, तूं बि ॾेखाव थो करीं, भाउ जी बि रसवाई थो करीं। शरीयत में इहे अहकाम ईअं ज़ाहिर कोन कबान जीअं तूं थो करीं, हल वञी पढ़ंदो कर। वरी माउ जी नसीहत ॾिसो, शरीयत में इन तरह सां पंहिंजे इल्म खे ज़ाहिर करण जी इजाज़त कान्हे, हुनजी रसवाई थो करीं, पंहिंजो ॾेखाव थो करीं, ॿई ग़लति हलो। ॿिए ॾींहुं वियो अम्मा जे चवण मुताबिक़ निमाज़ पढ़ण भाउ जे पोयां, फजर जे निमाज़ आहिस्ते वारी निमाज़ में त ख़बर कान थी पई, ॾाढा वारी निमाज़ में अलाए कीअं सम्झी पियो वञे। वरी निमाज़ छॾे वरी घर हलियो वियो। अम्मा इन जे पोयां निमाज़ थींदी? अॼु वरी ॿी रकात में शुरू थियो तो कुर्बानी वारा गोश्त जेके ईद जा ॾींहं हुया उहे कुर्बानी वारा गोश्त जेके माण्हू कटींदा आहिनि न, उते पोइ दिमाग़ हुनजो फिरे त माण्हू विरासत में ग़लति सलत जेको आहे अंदाज़े ते था विराइनि, शरीयत जे कारण हुन में खुर्द बुर्द निमाज़ खां पोइ माण्हू खे मसाइलो सिखाए। निमाज़ में इहे मसाइला सोचबा कोन थींदी न पियो निमाज़। अम्मा छा चयो? निकिरो मुंहिंजे घर मां, ॿई मुंहिंजे कम जा न आहियो। हेॾो वॾो आलिम अथसि, हिकिड़ो फ़क़ीह, हिकिड़ो वॾो तसवुफ़ जो वॾो माहिर, अम्मा तूं चए ॿई मुंहिंजे कम जा न आहियो। माना अम्मा जी विलायत अञा चोट ते हुई। जेकॾहिं थोरनि थोरनि ॻाल्हियुनि ते तव्हांजो इहो मामिलो आहे त मुंहिंजे कम जा ई न आहियो, निकिरो बसि। बुज़ुर्गनि लिखियो आहे, जंहिं घर में अम्मा नेक हुजे न, हुनजा बच्चा एॾा वॾा आलिम थींदा आहिनि। ही बुज़ुर्गनि उन्हनि जा वाक़ियात लिखी तव्हां असांजे लाइ सबक़ तौर ते निशानदी कई आहे त इल्मु इंसान वटि केॾो बि हुजे, सम्झ दुनिया जे इंसाननि में केतिरी बि घणी वॾी छो कोन हुजे, पर पंहिंजे इल्म ऐं पंहिंजे समझदारीअ खे ज़रा सब्र सां, हिल्म सां, बुर्दबारीअ सां, उख़ुवत सां, भाईचारे सां, दरगुज़र करण सां, सतारीअ वारे पर्दे जे चादर सां ढके करे हलाइबो आहे। जेकॾहिं कंहिंखे कंहिंजे सियाणप सां ऐबनि जी मालूमात थी वञे न, शरीयत इजाज़त कोन थी ॾे त कंहिं मुस्लमान भाउ जा ऐब उघाड़ा कर, मतां ख़ुदा घर वेठे तोखे रुसवा करे। वरी इहो बि सबक़ आहे त निमाज़ुनि में जॾहिं बीहो था न त हिकु रब जे आॾो अहिड़ो एतिक़ाद रखंदा कयो, वअबुद रब्बक हत्ता यअतियकल यकीन, इहो एतिक़ाद रखंदा कयो त मां पंहिंजे रब खे ॾिसां थो, मुंहिंजे रब जी ज़ात अॻियां आहे, जॾहिं मां सजदो कंदुमि इंतिहाई आजिज़ी वारो अंदाज़ मुंहिंजो निड़ मुंहिंजे रब जे क़दमनि में वञी पवंदो। इहो यकीन हुजे, जे न त कम से कम एतिरो त कयो जो ईअं सम्झो त मुंहिंजो रब त मूंखे ॾिसे थो, पोइ तव्हांजे निमाज़ुनि में ख़ुलूस ईंदो।
अल्लाह ताला तव्हां असांखे बि अहिड़ो एतिक़ाद पको नसीब फरमाए, ॿुधण ऐं ॿुधाइण खां पोइ आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावा